श्री सुखमनी साहिब अष्टपदी यारी पौरी बी। प्रभ भावै मानुख गत पावै, प्रभ भावै ता पाथर तरावै, प्रभ भावै बिन सास ते राखे, प्रभ भावै ता हर गुण भाखै, प्रभ भावै ता पतित उधारै, आप करे आपन विचारे, दुहा सिरिया का आप स्वामी, खेले बिगसे अंतर जामी, जो भावे सो कार करावे, नानक दृष्टि अवर न आवे। जे प्रभु खे वणे त माण्हूअ खे मुक्त करे, जे प्रभु खे वणे त पत्थर बि तारे छॾे, जे प्रभु खे वणे त साह खां सवाइ बि उन जी रिख्या करे, जे प्रभु खे वणे त को बि हरीअ जा गुण ॻाए, जे प्रभु खे वणे त पतितनि पापियुनि खे उधारे, प्रभु पाण करे ऐं वरी पाण वीचारे। ॿिन्ही लोकनि हिन लोक ऐं हुन लोक जो मालिक पाण ई आहे, खेल बि पाण करे थो ऐं उहे ॾिसी ख़ुशि बि पाण थिए थो, हू अंतरजामी आहे, जेकी खेसि वणे सोई कराए, हिक प्रभुअ बिना ॿियो त नज़र में बि नाहे। मन प्रबोध 59 का 32 ताईं। एक नाम जो जो जपिए सो सो पावे प्रीतम रूप, नूरी गोबिंद गाए मना, कर निवास मंज ज्योत अनूप, मन जय माया मंज रख्यो, उनत विसार्यो राम नाम, नूरी गोबिंद गाए मना, भजन बिना सब पूरा काम, मोह माया जो अटक्यो आ, सो मूर्ख अंधो बेकाम, नूरी गोबिंद गाए मना, जीवन में जप राम नाम, जन्म जन्म बेट क्यों आई, उतरी नायत तृष्णा प्यास, नूरी गोबिंद गाए मना, भगवान बिना न काई आस, नूरी गोबिंद गाए मना, भगवान बिना न काई आस। राम नाम का ये मेला मेला, राम नाम का ये मेला मेला, जग सारा है क्षण का खेला, जग सारा है क्षण का खेला, उड़ जा हंस पंछी अकेला, उड़ जा हंस पंछी अकेला, मत जाओ नूरी प्यासी प्यासी,
मत जाओ नूरी प्यासी प्यासी। धाम लख के है ये धारा, धाम लख के है ये धारा। यहाँ बैठ कर बिसारा, यहाँ बैठ कर बिसारा। जागो छोड़ो जग का पसारा, जागो छोड़ो जग का पसारा। मत जाओ नूरी प्यासी प्यासी, मत जाओ नूरी प्यासी प्यासी। करते नहीं हो तुम इंतज़ारी, करते नहीं हो तुम इंतज़ारी। प्रभु मिलन के कोई तैयारी, प्रभु मिलन के कोई तैयारी। स्नेह से सींचो मन फुलवारे, स्नेह से सींचो मन फुलवारे। मत जाओ नूरी प्यासी प्यासी, मत जाओ नूरी प्यासी प्यासी। तू तो कर ले फकीरों का संग, तू तो कर ले फकीरों का संग। उठा अंदर में स्नेह उमंग, उठा अंदर में स्नेह उमंग। रंग जाए तू तो रूहानी रंग, रंग जाए तू तो रूहानी रंग। मत जाओ नूरी प्यासी प्यासी, मत जाओ नूरी प्यासी प्यासी। राम नाम का ये मेला मेला, राम नाम का ये मेला मेला। जग सारा है क्षण का खेला, जग सारा है का खेला। उड़ जा हंस पन
मिंजू राखू आही आही रिकपाल मिंजू राखू आही आही रिकपाल दुख दर्द में दादा लही प्यो संभाल दुख दर्द में दादा लही प्यो संभाल तिनी लोकन जो मालिक आही तिनी लोकन जो मालिक आही घट घट वासी सजण साईं घट घट वासी सजण साईं मिंजू राखू आही आही रिकपाल मिंजू राखू आही आही रिकपाल मिंजू राखू आही आही रिकपाल मुडंदर बीरी लगाई किनार मुडंदर बीरी लगाई किनार थोड़ा से जाल खजान थोड़ा से जाल खजान दुखी खरिया कर आसान दुखी खरिया कर आसान बिना तो खदादल इहो एहसान बिना तो खदादल इहो एहसान मिंजू राखू आही आही रिकपाल 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 दुख दर्द में दादा लही प्यो संभाल दुख दर्द में दादा लही प्यो संभाल मिंजू राखू आही आही रिकपाल मिंजू राखू आही आही रिकपाल भिखारी आयूं तुंहिंजे दर ते प्यारा 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 भरपूर आहिनि तुंहिंजा भंडारा भरपूर आहिनि तुंहिंजा भंडारा भरपूर आहिनि तुंहिंजा भंडारा भरपूर आहिनि तुंहिंजा भंडारा
श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13। श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13। वेर भाव खां जो रहे थो परे, ऐं सभिनी जो मित्र। अभिमान ममता बिना खिम्यावान, दयालु रहे जो सदा संतोषी। ऐं सुख में ऐं दुख में आहे जो समान, यतन में रतन जो रहे थो पके निश्चवारो। मन बुद्धि मुँह में जो अर्पण करे, सोई भक्त में जो प्यारो। सोई भक्त में जो प्यारो। जिजे की न कहीं खान कहीं खेत जारे, ऐं चिंता खुशी का न्यारो। हसद नाहि जैके न कि क्रोध को, सोई भक्त में जो प्यारो। सोई भक्त में जो प्यारो। इच्छा रहित जो पवित्र चतुर जो, ऐं चिंता बिना जो करे थो सुधारो। फल जी इच्छा सब पिछी जो करे, सोई भक्त में जो प्यारो। सोई भक्त में जो प्यारो। बिना हर्ष ऐं द्वेष, त्यागे थो जो भलो ऐं बुरो। चिंता रहित जो न उमेदूं अॾे, सोई भक्त में जो प्यारो। सोई भक्त में जो प्यारो। शत्रु मित्र ऐं मान अपमान, थधि गर्मी ऐं सुख दुख सभिनी में समाभाव रखे थो। रहे राज़ी सब ते, निंदा स्तुतिअ में साॻी रीत हले थो। धन ज़र मिल्कियत बिना, ऐं शांति को अस्थिर चित्त वारो। सब्र में रहे जो, सोई भक्त में जो प्यारो। सब्र में रहे जो, सोई भक्त में जो प्यारो। अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने, सची अश्रद्धा वारो। वछे शरण में जी, सोई भक्त में जो प्यारो। सोई भक्त में जो प्यारो। अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने, सची अश्रद्धा वारो। वछे शरण में जी, सोई भक्त में जो प्यारो। सोई भक्त में जो प्यारो। ओम तत्सत। ये श्रीमद् भगवत गीता उपनिषद ब्रह्म विद्या योग शास्त्र जो, श्री कृष्ण संवाद जो भक्ति योग वारो 12 अध्याय पूरो थियो। जय 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 जगदीश हरे। ओम जय 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 जगदीश हरे। ऊंधे अंदर प्राणपति, अच्छी पाण तू मेहर में मुश्की। मथे सुवारे शांति के उभ में, सिज चंड तारन कीअं पियो थो चिमकी। जय 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 जगदीश हरे। ओम जय 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 जगदीश हरे। खणी पाण सां कीअं अची सुवारा, सामुंडी निर्मल निर्मल मोती। भक्तन प्यार
प्यारा अजब ही आहिन अजब ही ज्योति जय 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 जगदीश हरे ओम जय 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 जगदीश हरे जुग जुग तुझी ज्योत जगेशल जुग जुग नंदन लीला पार कल जुग में नगारो तुझो सुंदर रूप तुझो गिरधारी जय 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 जगदीश हरे ओम जय 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 जगदीश हरे अन तन लोकन जाए नाथा कर जोड़े कर चरणन तुझे अची बिया नूरी दर्जी दासी दर्शन लै प्यासी तुझो गंगा जल शल रोज पिया जय 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 जगदीश हरे ओम जय 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 जगदीश हरे 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 जय 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 जगदीश हरे ओम जय 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 जगदीश हरे ओम जय 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 जगदीश हरे Nuri Granth, page 574. 574. Ukirum. अची हिन अण तूं मूंखे शल विहारी खणी नेण सजणा मूंखे शल निहारी किसूर मुंहिंजा केतिरा शल से न वीचारी हिन दिल प्यासी पाणी पियारी अची पुष्प प्यारा तुंहिंजे चरणनि आऊं चाढ़ियां तुंहिंजा पेर प्यारा उकीरूं उथारियां अथम सांढियूं अंदर सिक जूं तारूं अची ऐं सजन तूं करियां आऊं पुकारूं हरगिज़ न लाइक करियां कीअं दीदारी दर तुंहिंजे भिखारी खोलियां दिल सितारी अची रूह राणा मुंहिंजी दिल धुतारी सॼी राति सजणा रहम में रुआरी नूरी निमाणी तुंहिंजे दर जी आहे दासी दम दम ऐं दिलबर तो लाइ आहियां प्यासी दम दम ऐं दिलबर तो लाइ आहियां प्यासी Longings. Pray, come unto my abode and seat me near you. And beloved, just raise your eyes and grant me a glance. Pray, think not of my innumerable faults and failings, and pray, assuage the thirst of this parched heart. Let me proffer flowers at your lotus feet, O beloved, for your beloved lotus feet do raise longings within me. Full within me I am with my messages of longing for you, and I will give you these messages when you grace my abode. Totally undeserving am I. How can I aspire to secure your vision? A beggar at your door I am. But I have unfolded before you the melody of my heart. Pray come and enchant my heart, O Master of my soul.
And O beloved, in your mercy, let me weep the whole night through. A slave unto your door I am, says Nuri Nimani, and O beloved, each moment athirst for you I am.
सुणी हाक तुंहिंजी आयुस तुंहिंजे द्वार सुणी हाक तुंहिंजी आयुस तुंहिंजे द्वार हिन दिल जे अंदर हिन दिल जे अंदर अथे एक पुकार अथे एक पुकार हिन दिल जे अंदर हिन दिल जे अंदर अथे एक पुकार अथे एक पुकार दे पनाह पेरन में 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 सुणी हाक तुंहिंजी आयुस तुंहिंजे द्वार सुणी हाक तुंहिंजी आयुस तुंहिंजे द्वार कंदुस छा मां दुनिया कंदुस छा मां दीन कंदुस छा मां दुनिया कंदुस छा मां दीन तुंहिंजे दर ते दादल आया मिस्कीन तुंहिंजे दर ते दादल आया मिस्कीन उथे रात आथिया ॾियां तारन खे तारूं उथी रात आथिया ॾियां तारन खे तारूं पहुचन तोखे प्यारा प्यास जूं पुकारूं पहुचन तोखे प्यारा प्यास जूं पुकारूं दे पनाह पेरन में 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 सुणी हाक तुंहिंजी आयुस तुंहिंजे द्वार सुणी हाक तुंहिंजी आयुस तुंहिंजे द्वार जागी जागी रात्यां सुॾकन सॾियां जागी जागी रात्यां सुॾकन सॾियां छॾियम सारो संसार न तोखे छॾियां छॾियम सारो संसार न तोखे छॾियां न तोखे छॾियां न तोखे छॾियां ॾींहं जो करियां मां दिन कमकार ॾींहं जो करियां मां दिन कमकार उन में ओतियां अंदर जो प्यार उन में ओतियां अंदर जो प्यार 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 दे पनाह पेरन में 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 सुणी हाक तुंहिंजी आयुस तुंहिंजे द्वार सुणी
हाक तुझी आयुस तुझे द्वार न छड़ जाए मुखे तू अच्छे अंत काल न छड़ जाए मुखे तू अच्छे अंत काल तू ढोलण आई में जो तू नंग पाल तू ढोलण आई में जो तू नंग पाल निधर आया नूरी तू में जो आधार निधर आया नूरी तू में जो आधार अथम आस अंजलि लंघाई दे तू पार अथम आस अंजलि लंघाई दे तू पार दे पन्हा पेरन में 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 सुनी हाक तुझी आयुस तुझे द्वार सुनी हाक तुझी आयुस तुझे द्वार इन दिल जे अंदर इन दिल जे अंदर अथे एक पुकार अथे एक पुकार इन दिल जे अंदर इन दिल जे अंदर अथे एक पुकार अथे एक पुकार दे पन्हा पेरन में 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 दादा 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 दे पन्हा पेरन में सुनी हाक तुझी आयुस तुझे द्वार सुनी हाक तुझी आयुस तुझे द्वार सुनी हाक तुझी आयुस तुझे द्वार हरे कृष्णा हरे राम दादा श्याम 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 हरे कृष्णा हरे राम 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 दादा श्याम प्यारे सत्संगियों, यजमान शेखी तम्हा के समाज
उन समूरे जो तात पर चथव हिननि थोरनि अखरनि में प्यारा मज़ूर थियो, महबूब जा मज़ूर थियो। अॼु अहिड़े हिकु मज़ूर जो थोरो ज़िक्र करणु थो चाहियां। हिकु प्रभुअ जो मज़ूर पाण खे को थींदो हो मज़ूर, संदसि नालो वॾो आहे ऐं मूंखे यादि नथो पए वॾो नालो, पर हीअ अक्सर पाण खे को ठाहींदो हो मज़ूर। इहो नंढिड़ो नालो मूंखे जल्दी यादि थी वियो। साईं जो मज़ूर, महबूब जो मज़ूर हो ही प्यारो शाहूकार हो। खेसि धन दौलत हुई, पर हिन प्यारे समझो त मां आहियां मज़ूर, पंहिंजे साईं जो मज़ूर। मज़ूर शाहूकारी सची उहा अथव जा दिल खे शाहूकार करे। सची शाहूकारी पैसे में कीन अथव, सची शाहूकारी उनखे आहे जंहिंजी दिल शाहूकार आहे। एक ऋषि चयो आहे, शाहूकार दिल बिना धन एक बदसूरत भिखारी आहे। फ़क़ति धन, फ़क़ति पैसो, फ़क़ति पदार्थ, पर दिल नंढड़ी, दिल सुसियल, इहा सची शाहूकारी कान्हे। इहा ॿाहिरीं शाहूकारी जंहिंखे आहे, पर दिल जी शाहूकारी जंहिंखे न आहे सो अथव हिकु भिखारी। ग़रीबनि में ग़रीब उहो अथव। सचो शाहूकार सो जंहिंजी दिल शाहूकार, जो ॾिसे ग़रीब दुखी मिसकीन वञी तिन जी रिख्या करे, तिन खे खाराए, तिन खे प्यारे, तिन खे पैसो ॾे, तिन जी संभाल ॾे। अहिड़ो हिकु प्रभुअ जो प्यारो जंहिंखे सची शाहूकारी हुई। अहिड़े हिकु प्रभुअ जे प्यारे जो ज़िक्र मां करणु थो चाहियां। पाण खे को ठाहींदो हो मज़ूर, ऐं वधीक हिकु मौक़े ते जॾहिं प्यारे खां सुवाल पुछाऊं वरी वरी, तॾहिं हिन छा चयो? चयाईं, मां आहियां संतनि जो मज़ूर। संतनि में हिन प्यारे खे ॾाढो सिदिक हो। संतनि जी बाणी ॿुधे, संतनि जो जीवन चरित्र पढ़े, पियो गदगद थिए, छरे प्यारे सत्संगियो। ही अजीब इंसान हो जंहिं पाण खे को ठाहियो संतनि जो मज़ूर। मां हिन खे को थींदो आहियां महबूब जो मज़ूर। महबूब जो मज़ूर प्यारे सत्संगियो। ऐं माण्हू पढ़ियल हो, यूनिवर्सिटी मैन हो। यूनिवर्सिटीअ जो इम्तिहान हिन प्यारे पास कयो। विद्या वरिताई, होशियारु हो, विद्या वठी यूनिवर्सिटी इम्तिहान पास करे हिन हीउ पंहिंजो दिल जो खज़ानो न छॾियो। संतनि में श्रद्धा, संतनि में सिदिक। ही शाहूकार माण्हू छा थो करे? ही प्रभुअ जो प्यारो कुझु वक़्तु
वकालत छो कम करे थो, बैरिस्टर थी गुज़ारे थो, कुछ वक्त पोइ ॾिसे थो इहा लाइन खेसि पसंदि नथी अचे, ॾिसे थो त हिन वकालत में केतिरियूं ॻाल्हियूं आहिनि जे हिन खे पसंदि नथियूं अचनि। पोइ छा करे, चवे कुझु कमु करियां ज़रूरु, मूंखे पंहिंजी फैमिली आहे, संभाल करणी आहे मूंखे इन्हनि जी। चङे कुल में ई ॼाओ, शाहूकार घर में आयो, खेसि पैसे जी ज़रूरत थिए थी, चवे थो त मां वापारु करियां। पोइ ही वापारी थिए थो, वापार में पंहिंजो नालो कढे थो, सभई चवनि ही नओं वापारी आहे। पुछनि था माण्हू छो नओं वापारी हिन खे करे छो था कोठियो, चवनि था ही वापारी चङे कुल वारो, पैसे पदारथ वारो, पर सभिनी सां कीअं ॻाल्हाए, मिठो, निमाणो निमाणो निमाणो। बेशक बेशक अहिड़ा वापारी बि पिया अथव, के अहिड़ा वापारी अथव, मूंखे शायदि किन जो दर्शन मिलियो आहे जे वापारी पर निमाणा, निहठा निमाणा, ही ॻाल्हाए सभिनी सां मिठो, सभिनी सां निमाणो 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 थी रहे, ही प्रभुअ जो प्यारो। ऐं हिन खे वापारी एसोसिएशन जो प्रेसिडेंट कनि था, चवनि था ही कहिड़ो न पढ़ियल माण्हू आहे, कहिड़ो न होशियारु माण्हू, चङे कुल जो, पैसो पदारथ खेसि तंहिं करे ही प्यारो लालच में की न अटके, ऐं निहठो निहठो निमाणो, सभिनी सां कीअं न ॻाल्हाए, हिन खे प्रेसिडेंट कनि था। उन वक़्त जो बोर्ड ऑफ ट्रेड तंहिंजो हिन प्यारे खे प्रेसिडेंट कनि था, पर मुंहिंजी इंट्रस्ट हिन माण्हूअ में हिकु सबबु करे खणे थी, हिकु ॻाल्हि करे, छो त तकलीफ़ आई मुल्क ते, ऐं केतिरा माण्हू पंहिंजो मुल्क छॾे विया ॿिए मुल्क, उन्हनि खे कोठाऊं रेफ्यूजीज़, जीअं असीं सिंध मां आयासीं हिते, असांखे कोठण लॻा रेफ्यूजीज़। मूंखे इहो अखर न वणियो, न कि हिन वक़्त बि मूंखे इहो अखर वणे थो। रेफ्यूजीज़ केतिरा हुआ, ऐं हिन प्यारे इन्हनि जी ॾाढी शेवा कई। हिकु कमेटी ठाहियूं, रेफ्यूजीज़ जी कमेटी, इन कमेटी जो हिन खे प्रेसिडेंट कयूं, छो त ही ॾियण वास्ते तयारु, पैसो पदारथ हिन खे प्रभुअ घणो ई ॾिनो, ॾियण वास्ते ही तयारु, ही तयारु। हिकु दफ़े वॉलंटियर्स जी मीटिंग कोठाई अथसि, शेवकनि जी मीटिंग कोठाई अथसि, ऐं उन वक़्तु शेवकनि खे छा थो चवे, सहो शेवा कयो, सहो शेवा करियो। पहिरीं चवंदो सहो सहणु सिखो, शेवा जो मार्ग सवलो की न अथव, सहो। हिन प्यारे सठो, हिन प्यारे पंहिंजी जीवन कुर्बान कई लोकनि जे वास्ते, हिन प्यारे
पंहिंजी ज़िंदगी ॾिनी सभागो सहो शेवा करियो इहे अखर जेकर मां यादि करियां अमी यादि करियो। ओम ब्रह्म कृपा केवलम कृष्ण कृपा केवलम गुरु कृपा केवलम। ओम शांति शांति शांति। मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं, गुरुदेव जे कमल कदमनि में सिर झुकायां थो। तव्हां सभिनि प्यारनि वास्ते, भटल भारत वास्ते, सॼे विश्व वास्ते आसीस पिना थो। ऐं तव्हां सभिनि जे तव्हां मां हिक हिक जे चरणनि में सिर झुकायां थो। हिन तव्हांजे दास वास्ते दुआ पिना थो। मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं, अॼु दिलि जे अंदरि ही अखर वरी वरी पे उचारिया अथमि। तुंहिंजा चरण मुंहिंजी मथुरा काशी। मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं, जॾहिं इंसान जे दिलि अंदरि थोरी सुजाॻी अचे थी, इंसान परूर पाए थो त मूंखे ई मानिक जनम दुर्लभ जनम मिलियो आहे, कंहिं ख़ासि कर्तव्य वास्ते थोरी सुजाॻी अचे थी त इंसान आत्मिक ज़िंदगीअ बाबति पुस्तक पढ़णु शुरू करे थो। ऐं ॿियो कमु जो हू करे थो सो ही तीर्थास्थाननि ते वञे थो। संदसि दिलि अंदरि प्यास थिए थी त मां जुदा जुदा तीर्थास्थाननि ते वञा, मन मूंखे कोत मिले जो मूंखे राह बताए, मूंखे रस्तो बताए, जंहिं रस्ते ते मां हली हिक सभागे ॾींहुं पंहिंजे प्रीतम पंहिंजे प्रभुअ खे मिलां। मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं, तुंहिंजा चरण मुंहिंजी मथुरा काशी। हीअ पुकार अचे थी हिक हिक सचे शिष्य जे दिलि मंझां, जॾहिं खेसि चवनि था त तूं वञ तीर्थनि ते, तूं वञ मथुरा, तूं वञ काशी, तूं वञ रामेश्वरम, तूं वञ जगन्नाथपुरी। ही पंहिंजे दिलि अंदरि इहो हिकु आवाज़ ॿुधे थो, गुरुदेव तुंहिंजा कमल चरण मुंहिंजी मथुरा काशी। मां मथुरा छो वञा, मां काशीअ छो वञा, मां जगन्नाथपुरी छो वञा, मां बद्रीनाथ छो वञा, मां रामेश्वरम में छो वञा। तुंहिंजा चरण मूं वास्ते तीर्थास्थान आहिनि। मां शल तुंहिंजे चरणनि जे हमेशह नज़दीक रहां। मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं, जीअं ही अखर अॼु मूं वरी वरी पे उचारिया, मूंखे हिकु सतपुरुष जी अची यादगिरी पई। ही सतपुरुष पंहिंजे जीवन जो थोरो कुझु ज़िक्र करे थो पंहिंजनि प्यारनि सां, ऐं पंहिंजनि प्यारनि खे ॿुधाए थो त कीअं हिकु वक़्तु हो जॾहिं कॉलेज में विद्या वठंदो हो, कॉलेज में विद्या वठंदो हो, बाक़ी जेको वक़्तु बचंदो होसि पंहिंजे गुरूअ जे आश्रम में वञी गुज़ारींदो हो, गुरूअ जो संग कमाईंदो हो, गुरूअ जी सिख्या सुणंदो हो, गुरूअ जी शेवा ऐं गुरू भाइनि जी शेवा कंदो हो। हिकु ॾींहुं आश्रम में आहे, जॾहिं दिलि अंदरि खेसि वीचार अचे थो सालनि पुठियां साल विया आहिनि गुज़रंदा,
मां त अञा प्रभुअ खे पातो की न आहे, मां त अञा प्रभुअ खे ॼातो की न आहे। पोइ ईअं न थिए जो मुंहिंजो मानिक जनम व्यर्थ वञे। मसे मसे करे मूंखे प्रभुअ जे कृपा सां मानिक जनम मिलियो आहे। दुर्लभ जनम जंहिं बाबति चवनि था त देवताऊं देवलोक में मुंतज़िर आहिनि। छो त मुक्तिअ जो द्वार हिन जन्म में खुले थो। इहो जन्म मूंखे मिलियो आहे। ईअं न थिए त मुंहिंजो जन्म व्यर्थ वञे। मां कुझु जेकर करियां, कुझु करियां ऐं जंहिं मूड में आहे उन मूड में पंहिंजे गुरूअ वटि अचे थो ऐं गुरूअ खे चवे थो, गुरुदेव मूंखे जेकर मोकल ॾियो। हिते त ॾींहंनि पुठियां ॾींहं वञनि पिया गुज़रंदा, थिए कुझु की नथो। मुंहिंजे दिलि अंदरि तीव्र प्यास आहे, ऊनी प्यास आहे, तिखी प्यास आहे त मां पंहिंजे प्रभुअ खे पायां। मूंखे तव्हीं मोकल ॾियो त जेकर मां वञा ऐं वञी कुझु वक़्तु हिमालय पर्वत ते गुज़ारियां। हिमालय पर्वत जे सांत में मां पंहिंजे प्रभुअ खे पाइण जी कोशिशि करियां। मूंखे इहा तव्हीं मोकल ॾियो, मोकल ॾियो, मोकल ॾियो। तॾहिं संदसि गुरू ॾांहुं निहारे थो, प्यार भरियुनि अखियुनि सां निहारे चवेसि तो, मुंहिंजा बालक प्रभु हिमालय पर्वत ते की न अथई। मुंहिंजा प्यारा बालक हिमालय पर्वत ते केतिरा ॻोठ अथई, जिन ॻोठनि में केतिरनि वञी पंहिंजा घर ठाहिया आहिनि, अलाए केतिरा साल उतरिया आहिनि, but they have drawn no closer to the Lord। केतिरा साल हिमालय पर्वत ते रहिया आहिनि पर प्रभुअ जे नज़दीक की न आया आहिनि। प्रभु हिमालय पर्वत ते की न अथई। प्रभु तोखे मिलंदो की न जेसि ताईं कंहिं महापुरुष कंहिं सतपुरुष जो तो संग न कमायो आहे, जेसि ताईं को महापुरुष को सतपुरुष तोखे मदद नथो करे, जेसि ताईं को महापुरुष को सतपुरुष तो ते कृपा नथो करे। विदाउट द ग्रेस ऑफ गॉड, विदाउट द ग्रेस ऑफ द गुरु, गुरुअ जे कृपा खां सवाइ तूं प्रभुअ खे पाए सघंदे की न, पाए सघंदे की न। ही सतपुरुष चवे थो, उन वक़्त जो ज़िक्र वेठो करे जॾहिं पाण जिज्ञासु हो। when he himself was a seeker, जिज्ञासु हो। उन पीरियड जो ज़िक्र वेठो करे चवे थो, गुरुअ मूंखे इहे अखर चया पर इन्हनि अखरनि जो मूं ते उन वक़्तु असरु की न थियो। मुंहिंजे अंदरि ऊनी प्यास हुई त मां कीअं बि हिमालय पर्वत ते वञा, वञी उते कंहिं न कंहिं योगीअ जो संग कमायां ऐं तकिड़ो ई तकिड़ो प्रभुअ खे पायां। चवे थो पंहिंजे गुरूअ खे, गुरुदेव मूंखे ज़रूरु मोकल ॾियो त मां हिमालय पर्वत ते वञा ऐं वञी साधना ऐं अभ्यास जी ज़िंदगी रहां। गुरु जवाब नथो ॾे, गुरु शांत में थो रहे ऐं गुरूअ जी शांत अंग्रेजीअ में चवंदा आहिनि साइलेंस इज़ हाफ कंसेंट। ही सम्झे थो त गुरूअ हाणे मूंखे मोकल ॾिनी आहे, इन करे आश्रम मां यकदमि वञे थो घर वञी के शयूं कठियूं करे थो, जे सम्झे थो त मूंखे मुसाफ़िरीअ ते कतब ईंदियूं। इहे थोरियूं शयूं कठियूं करे गठरी ॿधे थो, निकिरे थो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, खेसि विसरी वियो तुंहिंजा चरण कमल, मुंहिंजी मथुरा काशी। तुंहिंजा कमल ऐं गुरुदेव आहिनि मुंहिंजी मथुरा काशी। मां छो पियो ॿियनि हंधनि ते वञा, मूंखे त सभु कुझु तुंहिंजे चरण कमलनि मां मिलंदो। अचे थो कंहिं वटि, अचे थो
अचे थो पंहिंजे संस्कृत प्रोफेसर वटि, कॉलेज में पढ़ंदो हो। संस्कृत जो प्रोफेसर, संदसि नालो हो प्रोफेसर बिहारी। प्रोफेसर बिहारी वटि अचे थो ऐं खेसि चवे थो त तव्हां हिकु ॾींहुं असां सां ज़िक्र पे कयो हिकु संत जो, हिकु संत जो तव्हां असां सां ज़िक्र कयो, जो संत सालनि खां वठी निंड की न कई अथई, निंड कई की न अथई, उनखे निंड जी घुर्ज थिए की न, हू पंहिंजो समूरो वक़्तु समाधीअ में गुज़ारे, हुनखे निंड जी घुर्ज थिए की न। मूंखे जेकर हुनजो नालो ॾियो, हुनजो पतो ॾियो, हुनजी एड्रेस ॾियो, मां जेकर वञी हुनखे मिलां। पहिरियों ई पहिरियों कदम ई पाण खे चवे थो मां इहो खणंदुसि, मां वञी हिन संत खे मिलंदुसि जंहिं केतिरा साल निंड कई की न आहे, उहो मूंखे ज़रूरु को ॾस पतो ॾींदो, मां पोइ हिमालय पर्वत ते वञी कुझु वक़्तु गुज़ारींदुसि। ऐं ही प्रोफेसर बिहारी खेसि चवे थो त उन संत जो नालो अथई राम गोपाल मुजुमदर। राम गोपाल मुजुमदर, राम गोपाल मुजुमदर उहो संत आहे जंहिंखे निंड जी ज़रूरत थिए की न। साल गुज़री विया आहिनि, कॾहिं लेटियो की न आहे, कॾहिं निंड की न कई अथई। ऐं ही रहंदो अथई रणबाजपुर, रणबाजपुर उहो ॻोठ अथई, उन ॻोठ में ई रहंदो अथई। हिन जो नालो अथई राम गोपाल मुजुमदर। नालो वठे थो, एड्रेस वठे थो, स्टेशन ते अचे थो, चढ़े थो, तारकेश्वर ट्रेन बीहे थी, उते ई लहे थो। तारकेश्वर में आहे हिकु वॾो मंदरु, जंहिं मंदर में किथां किथां लोक ईंदा आहिनि, छो त इन मंदर बाबति चयल आहे त इन मंदर में केतिरा बीमार विया आहिनि, छुटकारो हासिल करे आया आहिनि। इन मंदर खे हीलिंग प्रॉपर्टीज़ केतिरियूं आहिनि। चए थो मां इन मंदर जो दर्शन कंदो वञा। मंदर में घिरे थो, वॾो गोल पत्थर हिकु ॾिसे थो। गोल पत्थर इन मंदर में रखियो आहे, जंहिं पत्थर जे अॻियां लोक अची पिया सिर झुकाइनि। मंदर में ॿियो कुझु की न, रुगो इहो वॾो गोल पत्थर। हीउ अचे थो, हिन पत्थर ॾे निहारे थो, संदसि दिलि में वीचार अचे थो त प्रभु थोरो ई पत्थरनि में आहे, प्रभु त आहे दिलि जे अंदरि, प्रभु त दिलि जे अंदरि आहे, प्रभु थोरो ई पत्थरनि में आहे। मां हिन पत्थर जे अॻियां सिर छो झुकायां, मां पत्थर जे अॻियां सिर झुकाईंदुसि की न। जल्दी मंदर मां निकिरी अचे थो ॿाहिरि, निकिरे थो ॿाहिरि, हिकु ॻोठाणो खेसि मिले थो, उनखां पुछे थो त रणबाजपुर पहुचण वास्ते कहिड़े रस्ते तां वञणु खपे। ऐं ॻोठाणो खेसि चवे थो त हीउ सिधो रस्तो अथई, हिन सिधे रस्ते तां तूं वञु पंधु कंदो, वञु पंधु कंदो, वञु पंधु कंदो। पोइ ॾिसंदे त हिकु ॿियो रस्तो अची हिनखे क्रॉस करे थो। जॾहिं हुन क्रॉसिंग ते तूं पहुची, तॾहिं साॼे पासे रस्तो अथई, उन तां सिधो तूं हलंदो वञजांइ, वञी रणबाजपुर में तूं पहुचंदे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजो भेनरूं, ही पंधु करणु शुरू करे थो, वञे पियो पंधु कंदो, वञे पियो पंधु कंदो, वञे पियो पंधु कंदो। क्रॉसिंग अचे थी, उन क्रॉसिंग जे साॼे पासे वञे थो, वञे पियो पंधु कंदो, वञे पियो पंधु कंदो, वञे पियो पंधु कंदो। अची राति पई आहे, गिदड़नि जा आवाज़ पिया अचनि, खुरकबीता अची निकिता आहिनि, फायर फ्लाइज़। थको आहे ॾाढो, वाको करे थो, हिकु भेरो, ॿ भेरा, टे भेरा, को आहे, को आहे, को आहे। टियों भेरो जॾहिं वाको करे थो, को आहे, हिकु ॻोठाणो अची संदसि अॻियां बीहे थो, चएसि थो तूं केरु आहीं? हीउ चवे थो मां तलाश में आहियां, रणबाजपुर ॻोठ कहिड़े पासे आहे, मूंखे जेकर ॿुधायो, मां उते वञणु थो चाहियां।
तॾहिं ॻोठाणो चएसि थो त तूं हितां वञ, सिधो वञ, जंहिं रस्ते तां तूं आयो आहीं उन तां मोटी वञ, क्रॉसिंग ते ईंदे, क्रॉसिंग ते जंहिं वक़्तु पहुची तंहिं वक़्तु ॾाहे पासे तूं वञ, ॾाहे पासे वेंदे त तोखे रणबाजपुर मिलंदी। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ॿनियूं ई ॿनियूं आहिनि, ॿनियुनि में कंडा आहिनि, ॿनियुनि में पथरियूं आहिनि, पेर सुॼी पिया अथसि पंधु करे करे, ऐं सिजु वञे पियो तपंदो, मंझंदि अची थी आहे। जेको ॻोठाणो मिलेसि तंहिंखां पुछे रणबाजपुर किथे, चएसि हिकिड़ो कोह परे, हिकु कोह परे। मूंखे यादगिरी अचे थी, नंढे हूंदे असीं स्काउट्स हुआसीं, पोइ कॾहिं ठटे में वियासीं, सिंध में हूंदो ठटो, पोइ ठटे में हूंदी मकली टकरी, चवंदा मकली टकरीअ जो ज़रूरु दर्शन कजे। सो असीं निकितासीं पंधु, पुछियोसीं त मकली टकरी घणो परे आहे, सॾु पंधु परे आहे, सॾु पंधु माना थोरो पंधु परे। वञूं पंधु कंदा, वञूं वरी ॿियो ॻोठाणो, बसि इहो रस्तो इहो अथव, सॾु पंधु अथव, अची पहुता आहियो, अची पहुता। हुननि खे डिस्टेंस या टाइम जो कुझु काउंट उन्हनि खे थिए की न, ॻोठाणा पंहिंजे दुनिया में रहंदा आहिनि। हिन खे जेको ॻोठाणो गॾिजे चएसि बसि हिकिड़ो कोह। हिन वीचारे चयो, चई हीउ कोह त ॾाढो लंबो कोह आहे, हीउ कोह त पूरो ई नथो थिए। नेठ अहिड़ो थको आहे जो बीह रहे थो, प्रभुअ खे प्रार्थना करे थो, प्रभु मुंहिंजे भावना जी त तोखे ख़बर आहे, मूंखे त ॿियो कुझु खपे की न, मूंखे त फ़क़ति तूं खपी, तुंहिंजे तलाश में निकितो आहियां। वीचारोम त न राम गोपाल मज़ूमदार जो दर्शन करे, इन खां पुछी, छो त उन जो घर हिमालय पर्वत जे भरिसां आहे, उतां पुछी मां वञा हिमालय पर्वत, मूंखे त ॿियो कुझु खपे की न प्रभु, पोइ मूंखे हेॾो छो सहणो पियो आहे। अञा इहा प्रार्थना करे उथे थो त ॾिसे थो त हिकु नंढे कद वारो माण्हू पतलो सरीक अची अॻियां हिन जे बीठो आहे। हिन खे चवे थो त मूंखे पाण ई थो चवेसि, ही संत जो तिनियनि में जिज्ञासु हो, कुझु पंहिंजो ज़िक्र नथो करे, पाण ई थो चवेसि त मूंखे परूर आहे त तूं रणबाजपुर थो वञणु चाहीं, मां पाण रणबाजपुर वञी रहियो हुउसि, पोइ मूंखे ख़बर पई त तूं वञणु चाहीं, इन करे मां तुंहिंजे लाइ तरसियो वेठो आहियां त मां तोखे वठी हलां। पर ईअं को किबो आहे, कंहिं वटि वञिजे, पहिरीं हुन खां पुछिजे, मां अचां, हुनजी मंज़ूरी वठिजे, हुनजी मोकल वठिजे, ईअं ई वञी कंहिंजे मथां पइजे, इहो को कमु ठीकु आहे। ऐं हिन प्रोफेसर, संस्कृत प्रोफेसर खे हक़ु की न हो, प्रोफेसर बिहारी खे बिल्कुलु हक़ु की न हो जो तोखे हिन एड्रेस ॾिनी आहे मुंहिंजी। अजब में पइजी वियो, हिन घुरियो थिए त मां राम गोपाल मज़ूमदार खे मिलां, राम गोपाल मज़ूमदार अची संदसि अॻियां बीठो आहे। हीउ चवे थो त मुंहिंजा त ॾंद चपनि सां लॻी विया, मां कुझु पुछी सघियुसि की न, पर जिन अखरनि सां हिन मूंखे हिन मुंहिंजो स्वागत कयो तिन मूंखे ॾाढो दुख पहुचायो त मां किथां आयो आहियां। ऐं हीउ चए थो त ईअं वञणु न घुरिजे, पहिरीं मंज़ूरी वठिजे, पहिरीं हुनखे चिताइजे, ईअं को कंहिं ते वञी मथां पइबो आहे छा। इहे अखर हिन खे चई, साईं मूंखे माफ़ी ॾियो, पर मां तव्हांजे तलाश में अलाए केॾा मैल पंधु कयो आहे, मुंहिंजा पेर ॾिसो सुॼी विया आहिनि, मुंहिंजनि पेरनि में कंधनि जा फट तव्हीं ॾिसंदा अची थिया आहिनि। तॾहिं हीउ चवेसि थो, हीउ जो अजनबी शख़्स जंहिंखे हीउ सुञाणंदो कोन हो पर आहे राम गोपाल मज़ूमदार, चवेसि थो त प्रभु किथे आहे। तूं चई पियो त मां प्रभुअ जे तलाश में वञा थो, मूंखे ॿुधाए प्रभु किथे आहे। जवाबु ॾिए थो, चवे थो प्रभु दिलि जे अंदरि आहे ऐं प्रभु हर हंधि हाज़ुर नाज़ुर आहे।
प्रभु सर्वव्यापक आहे. He is omnipresent. There is not a nook, there is not a corner where he is not. जिते किथे आहे, उहा का जॻह की न आहे, उहो को कोनो आहे की न जिते प्रभु न हुजे. तॾहिं चएसि थो जिते किथे प्रभु आहे, पर तारकेश्वर जे पत्थर में प्रभु कोन्हे. इन करे तूं सिर न झुकायो. हिन खे हैरानी थी वई त हिन माण्हूअ खे कीअं ख़बर पई ऐं खेसि लॼ आई त इहा ॻाल्हि सची आहे. जे प्रभु हर हंधि आहे त उन पत्थर में वाहे न. तॾहिं हिन राम गोपाल मज़ूमदार खेसि चयो त इन मग़रूरीअ जे करे तो उन पत्थर जे अॻियां न सिर झुकायो कल्ह. इन मग़रूरीअ जे करे तोखे जेको पहिरियों ॻोठाणो मिलियो तैं तोखे डायरेक्शन जेको ॾिनो सो ठीकु न ॾिनो. इन करे तोखे हेतिरा कलाक पंधु करिणो पियो आहे. इहो तुंहिंजे कर्म जो फल अथई. इन करे हमेशह जेकी बि कमु करी डू इट विथ अवेयरनेस, वीचार सां. जेकॾहिं प्रभु सर्वव्यापक आहे, जिते किथे आहे त पत्थर में कोन्हे छा? हेतिरा माण्हू अची उन पत्थर जे अॻियां सिर झुकाइनि था. प्रभु त हर पत्थर में आहे, पर ही त ख़ासि पत्थर जंहिंजे अॻियां केतिरा श्रद्धा में अची सिर झुकाइनि था, तो उन जे अॻियां सिर न झुकायो. पोइ हिनखे वठी अचे थो, पंहिंजे घर वठी अचे थो. वठी अचेसि थो, उन घर में आहे थल्लो हिकु. उन थल्ले ते हिनखे विहारे थो ऐं हिनखे चवे थो प्रभु हिमालय पर्वत ते तोखे कोन मिलंदो. हिमालय पर्वत तोखे प्रभु ॾेखारे कोन सघंदो. को बि पर्वत सॼी दुनिया में कंहिंखे प्रभुअ जो दर्शन नथो कराए सघे. प्रभुअ जो दर्शन तोखे मिलंदो जॾहिं तोखे तुंहिंजे गुरूअ जी कृपा थींदी. तुंहिंजो गुरू पहुतल पुरुष अथई. तूं मोटी वञ पंहिंजे गुरूअ वटि. वञी तूं हुन गुरूअ जी शेवा कर. वञी तूं हुन गुरूअ जा चरण चुम. गुरूअ जे चरणनि में अथई हिमालय पर्वत. गुरूअ जे चरणनि में अथई मथुरा काशी. तूं वञी, पर तूं हिते आयो आहीं, तूं भल थोरो आसाइश वठ, कुझु आराम कर. वक़्तु मुंहिंजो पूरो थी वियो आहे, हिन करे विस्तार में तव्हां सां ज़िक्र नथो करे सघां. पर हिनखे चएसि थो तूं आराम कर. तॾहिं ही पुछेसि थो, ही संत जो तिनियनि में जिज्ञासु हो, उहो पुछेसि थो, चवेसि थो साईं तव्हीं केतिरो न जल्दी समाधीअ में चढ़ी वञो था. मूंखे बि छो नथा तव्हीं सेखारियो त मां बि समाधीअ में चढ़ी. मुंहिंजी त प्यास इहा ई आहे, मूंखे बि छो नथा तव्हीं सेखारियो. तॾहिं राम गोपाल मज़ूमदार खेसि चवे थो तोखे तुंहिंजो गुरू सेखारींदो. मूंखे आदेश की न आहे, मूंखे मोकल की न आहे, मूंखे हुकुम की न आहे त मां तोखे इहो सेखारे सघां. तोखे तुंहिंजो गुरू सेखारींदो ऐं सेखारींदो पूरे वक़्त ते. चएसि थो बल्ब आहे, जेकॾहिं बल्ब नंढड़ीअ पावर जो आहे, उहो बिजलीअ जी तिखी लहर झले सघंदो की न, फ्यूज़ थी वेंदो. त न जेको 220 वोल्ट जो बल्ब आहे, हींअर थींदो आहे हिते ईअं केतिरा भेरा ईअं थियो आहे 220 वोल्ट्स जा बल्ब्स. पोइ हिननि जो जेको MSCB छा चवंदा आहियो, उन्हनि जो जेको थींदो आहे कॾहिं कॾहिं उहे हाई वोल्टेज छॾींदा आहिनि, सभु बल्ब जली वेंदा आहिनि. उहो बल्ब झले कोन सघंदो. जेकॾहिं हींअर तोखे मां सेखारियां समाधीअ में वञा, तुंहिंजूं सभु रॻूं जली वेंदियूं, तुंहिंजो शरीर अची बाहि में ॿरंदो, तूं झले सघंदे की न. पूरे वक़्त ते तुंहिंजो गुरू तोखे इहो सेखारींदो समाधीअ जो. तॾहिं चई, मूं पुछियोमांसि भला तव्हां निंड घणनि सालनि खां न कई आहे? तॾहिं ही चवे थो त तूं सम्झी थो त मां भॻवान जी प्राप्ति कई आहे, मां प्रभुअ खे वञी पातो आहे. मां अञा पक सां नथो चई सघां त मूं प्रभुअ खे पातो आहे. मां पक सां नथो चई सघां त मूं प्रभुअ खे पातो आहे.
मां अञा इन पंध ते आहियां, पांधीअरो आहियां। I too am a pilgrim on the path. चएसि थो त 20 साल वणनि जे झुगिटे में वेही रोज़ 18 कलाक मूं ध्यानु कयो आहे। 20 साल लगातार वणनि जे झुगिटे में वेही मूं 18 कलाक रोज़ ध्यानु कयो आहे। तंहिंखां पोइ 25 साल हिकु गुफ़ा में वञी, हिकु केव में वेही मूं रोज़ 20 कलाक ध्यानु कयो। अञा ताईं मूंखे पक की न आहे त मूंखे प्रभुअ क़बूल कयो आहे या न। तॾहिं ही संत चवे थो, जॾहिं मूं इहे अखर ॿुधा, आई फील सो हम्बल्ड। मूं चयोमांसि, साईं तव्हां 45 साल हेॾी कठिन तपस्या कई आहे, हेॾो कठिन अभ्यास कयो आहे, हेॾी कठिन साधना जी ज़िंदगी ताईं रहिया आहियो, त बि तव्हीं चओ था त अञा तव्हांखे पक की न आहे। इहे अखर जॾहिं मूं ॿुधा ऐं जॾहिं मूं ॻाल्हायो हिन सां, मुंहिंजे अखियुनि मां लुड़क लही आया, ॻोढ़ा ॻरी आया। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पोइ ही चएसि थो त हाणे तूं भले वञी आराम कर, आराम करे पोइ तूं हल पंहिंजे माॻ ते, तूं वञी पहुच पंहिंजे माॻ ते, वञी गुरूअ जा चरण तूं पकिड़। तुंहिंजे गुरूअ जे चरणनि में अथई समाधि, तुंहिंजे गुरूअ जे चरणनि में अथई हिमालय पर्वत। को बि पर्वत तोखे समाधीअ जे मंज़िल ते कोन पहुचाए सघंदो। पर्वत में इहा शक्ति आहे की न? तुंहिंजा कमल चरण मुंहिंजी मथुरा काशी, तुंहिंजा कमल चरण मुंहिंजी मथुरा काशी। भले वधीक मुंहिंजा प्यारा तव्हांखे न तरसायां, पर हीअ राह आहे बेशक कठिन। धन्यवाद उन्हनि खे जंहिं राह में हलण जो यतन कनि था। असांखे ॿुधायल आहे त जेकॾहिं असीं हिकु क़दम खणूं था प्रभुअ खे पहुचण वास्ते, त प्रभु पाण 10 क़दम खणी असां वटि अचे थो। पर उहो अॻियों ज़मानो हो। हिन ज़माने में मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, जेकॾहिं तव्हीं फ़क़ति हिकु क़दम खणो था त प्रभु 1000 क़दम खणी असां ॾे अचे थो। यानी कुल तव्हां ॼण त 1001 क़दम खयां। हिन ज़माने में ॾाढो वझ अथव। दिस पीरियड इज़ अ पीरियड ऑफ ट्रिमेंडस अपॉर्चुनिटीज़। असीं छल उहो वझ जो फ़ाइदो वठूं। ऐं जीअं तव्हांखे तव्हांजे चरणनि में वरी वरी वेनती पे रखी अथमि त टेपो टेपो करे, ज़रो ज़रो करे, फुरो फुरो करे वञो। इहा कमाई कंदा, कमाई कंदा, कमाई कंदा। हिकु सभागे ॾींहं गुरूअ जे कृपा सां, प्यारे प्रभुअ जे कृपा सां तव्हीं बि पंहिंजी मानिक यात्रा सफल कंदा। तव्हांजे सदके ही तव्हांजो दास बि मानिक यात्रा सफल कंदो, सफल कंदो, सफल। ओम ब्रह्म कृपा ही केवलम, कृष्ण कृपा ही केवलम, गुरु कृपा ही केवलम। ओम शांति शांति शांति। प्रभु तेरी ही कृपा से सब काम हो